जामशोरो इत्ताद अगवान मलक चंगेज़ खान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर शौरे जामशोरो पहुची सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी शोरा ॻोठ ऐं सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में तहज़ीतूं ऐं कार्नर गॾिजाणियूं करण खां पोइ शोरा ॻोठ में जामशोरो इत्ताद जे इलेक्शन ऑफिस जो इफ़्तिताह कयो आहे। इन मौक़े ते अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर शौरे जो चवणु हो त जामशोरे ज़िले जो अवाम हाणे पुराणनि दिलासा ॾींदड़ उम्मीदवारनि खे सुञाणे चुको आहे। हाणे हू कॾहिं बि उन्हनि जे दोखे में न ईंदो, पर पंहिंजे मर्ज़ी जा उम्मीदवार चूंडे पंहिंजे इलाइक़े में सुधारो आणींदो। डॉक्टर सिकंदर शौरे जो वधीक चवणु हो त जामशोरो इत्ताद में रोज़ानो तेज़ीअ सां माण्हू शामिलु थी रहिया आहिनि, जंहिंमां वाज़ह आहे त जामशोरो इत्ताद हिन भेरे भरपूर कामयाबी माणींदो। इन मौक़े ते जामशोरो इत्ताद अॻवान मलक चंगेज़ खान जो चवणु हो त जामशोरे ज़िले जी सियासत खे असां ख़ुदमुख्तियार सियासत जो रुख़ ॾिनो आहे, जंहिं में माण्हू कंहिं बि सरदार या वॾेरे जा मोहताज या ग़ुलाम न हुजनि, पर हू पंहिंजी मर्ज़ीअ सां इलेक्शन में बि मुक़ाबिलो करे सघनि। इन खां अॻु हितां जी सियासत सॼी पुलिस गर्दी ऐं ॾाढ जे वसीले ठॻीअ सां थींदी हुई, जंहिं निज़ाम खे ख़तमु करण लाइ असां 25 वहिरनि खां महिनत कंदा पिया अचूं, पर हाणे हितां जे माण्हुनि में हौसलो वधियो आहे ऐं हू बेडरपा थी सरदारी निज़ाम ख़िलाफ़ु चूंड विड़ी रहिया आहिनि। इंशाअल्लाह हिन भेरे असांजो इत्ताद भरपूर कामयाबी माणींदो। इन मौक़े ते मुश्ताक शोरो, शेख अब्दुल्ला कोस्तानी, खादिम हुसैन दर्स, ममताज़ बुर्दी, ममताज़ रावजो, लियाकत खासखेली, आकिब मेमण, मोहम्मद अयूब लिगारी, मोहम्मद हसन नवाणी, मोहसन जोयो, रिज़वान जतोई, शहजाद खांदड़ो, वक़ार अब्बासी, महबूब अब्बासी, अब्दुल वाहिद बिरोही, अहमद अली मक्सी, मोहम्मद असलम नवाणी, मोहम्मद हसन नवाणी, वॾेरो माशूक अली थेबो, मोहम्मद खान सियाल, होश मोहम्मद नवाणी, नबीदाद लिगारी, एहसान मरी, सजन लिगारी, अब्दुल रहमान सुमरो, हाजी समीला सुमरो, फैसल मंगणहार, आसिफ कोरेजो, आसिफ कुरैशी, उसामा कुरैशी, खलीक रहमान टगो, महेश कुमार जीरामाणी, हाजी दादन नवाणी, हाजी दुर मोहम्मद नवाणी, दीदार चांडियो, हाजी निज़ामुद्दीन नवाणी, अकबर खान नवाणी, गुलाम रसूल नवाणी, कामरेड ज़ाहिद नवाणी, गुलाम हैदर चांडियो, हाजी यार मोहम्मद नवाणी, अब्दुल रहमान नवाणी, अवैस नवाणी, सरवर नवाणी, मोहम्मद याकूब नवाणी, अदील नवाणी, सद्दाम हुसैन नवाणी, नूर मोहम्मद गोपांग, निज़ाकत गोपांग, बर अली गोपांग, अकबर अली गोपांग, शोकर काका, सारंग काका, नासिर पठान, अख्तर पठान, बाज़गुल पठान, अली नवार पठान, इम्तियाज़ पठान, एजाज़ खान पठान, लाला समद पठान ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।